अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं प्रेस सदर टिल्लू खान असां सां गॾु मौजूदु आहे बर्बाद तालके जो चेयरमैन कटोरो खान। हिन खां पुछा कंदासीं त ईंदड़ हर बजट शहर जे लाइ छो इस्तेमालु नाहे कंदो, रोड जा कम हुजनि, सोलर हुजे, बैटरी हुजे ऐं लाइटिंग जो सिस्टम शहर में छो न कयो पियो वञे। वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। साईं, ये माण्हू दाम खणी ईंदा आहिनि प्रेस क्लब ते त तव्हां हुननि जा कम कोन कया। पेवर ब्लॉक जो कमु आहे, तव्हां पंहिंजे मनपसंदि माण्हुनि जो कयो था। तव्हांजे पंहिंजे बंगले ते पेवर ब्लॉक लॻल आहे, माण्हुनि जे शहर में महलनि में न आहे लॻल, इहो छो? तव्हां प्रेस वारा बि यार अजीब माण्हू आहियो। कंहिंजो मां कमु न आहे कयो। हर शहर में मुंहिंजो कमु थियल आहे। पेवर ब्लॉक ॾिस लॻा पिया आहिनि, सोलर प्लांट लॻा पिया आहिनि, हर कंहिं गली में मुंहिंजो रोड ठहियो पियो आहे। केरु चए थो? साईं, वधीक त मां इहो ॿुधो आहे त तव्हां क़ुर खे बि कोन था मञो। असां पाण ॾिसी आयासीं त उते कोन आहिनि, पर तव्हां चओ था त लॻल आहे, आख़िर छो? अरे लॻल आहिनि, पर मुंहिंजे मनपसंदि माण्हुनि जा लॻल आहिनि। के ग़रीब जे घर में लॻल आहिनि छा? वाह अरे वाह, ग़रीबनि में चौर आयो न खणी ॾियूं। ॿियो सुवाल पुछ। साईं, ॿुधो आहे त लाइटुनि जा बि पैसा आया आहिनि, शहर ऊंधाई में हिन महिल डुबियो पियो आहे। आख़िर छाजे करे तव्हां भला पंहिंजे घर जे अंदरि लाइट हणो था ऐं शहर में कोन था हणो? इन जे बारे में तव्हांजो छा चवणु आहे? दरअसल चोरी चकारी जाम थी वई आहे। शहर में अगरि लाइटियूं हणंदासीं त चोर आसानी सां ईंदा। इन जे करे मां लाइटियूं सॼो सिस्टम कटराए करे पंहिंजे बंगले ते आयो आहे। ॿियो सुवाल कयो। तव्हां खां चोथों सुवाल आहे त तव्हां तेल जा पैसा बि पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे ॾियो था। तव्हांजे घर में जनरेटर लॻल आहे, एसी में सुता पिया आहियो, तव्हांखे शर्म से कोन थो अचे? अरे असांखे शर्म हुजे त पोइ असांखे कुर्सी ते वेठा हुजो आहे। तूं इहो कहिड़ो सुवाल बि असांखां शर्म जी ॻाल्हि करे थो? शर्म कोन्हे असांखे। ॿियो सुवाल कर। ॾिसो दोस्तों, साईं खे शर्म बि कोन्हे, शर्म पैसे में मिले हा त साईं ज़रूरु वठे हा। साईं, तव्हां इहो ॿुधायो त तव्हांखे बजट खणण में छो मज़ो अचे? यार दरअसल हे ॾिस तो, हे ॾिस हर बजट इन में पई अथई। पेवर ब्लॉक जी इन में बजट पई आहे। हे आस्ते आस्ते करे खाईंदा आहियूं बाबा। हे असांजा 4 साल आहिनि। 4 सालनि खां पोइ तव्हां अवाम साॻी खट में चढ़ा, असां चेयरमैन वञी शहरनि में प्लाट वठी वेही रहंदासीं। ॿियो सवाल कर। शहर में साईं ढेर लॻो पियो आहे, गंदगी जो माहौल आहे, धप बदबू अचे थो। तव्हां उन शहर खां बि टपो था, तव्हांखे बदबू कोन थो अचे? यार बसि तूं त सफ़ा वेल में माटी विझी छॾियो। हाणे ॻाल्हि ॿुध, ही सॼी जेकी बि पोस्टियूं मुंहिंजी कई सभु डिलीट कर। बाक़ी जेको तोखे पेट में सूर आहे उहो तोखे ॾियां थो न। हुकुम कर। अच्छा सर, घणो सही, मां त महांगो सहाफ़ी आहियां, ख़रीद करणु तव्हांजे दम में। हाणे तो साहब जो कमु छा आहे? मां ॼाणो कहिड़ो महांगो आहे तूं? अचे वठ। दोस्तों, किने में किनो चेयरमैन हे आहे जेको बजट पैसा खाए थो। ॻाल्हि ॿुध, हे वठ, हे वठ। भले में भलो चेयरमैन चयो। दोस्तों, हिन जेके ग़लति कराइनि। ॻाल्हि ॿुध। अस्सलाम वालेकुम दोस्तों, असां बहितरीन शख़्सियत, बहितरीन चेयरमैन जेको हर महले में कमु करायो, पेवर ब्लॉक, गंदगी जो कमु सभु कराई, ज़बरदस्त ज़बरदस्त चेयरमैन, ज़बरदस्त माहौल खे बढ़ाए छॾी। तेल ज़बरदस्त माण्हुनि खे, पंहिंजे ग़रीबनि खे ॾिए थो, मनपसंदि खे कॾहिं कोन ॾिए थो। ज़बरदस्त दोस्तों, ही ज़बरदस्त चेयरमैन आहे। इहो जेको हाणे चयुमि न, इहो एडिट करे फेसबुक ऐं ॿियो ॿुध जी, ऐं 20 लीटर तेल बि ॾींदोमांइ। दोस्तों, इन जहिड़ो चेयरमैन न ईंदो ई सही। हर साल वांगुरु हिन खे वोट ॾेई तव्हां खटायो, इंशाल्लाह तव्हांजे शहर में इंशाल्लाह सफ़ाई जो कमु हर्षित थींदो। वॾी महिरबानी दोस्तों, ही आहे कटोरो खान ऐं मां प्रेस सदर टिल्लू खान।